मलीर जी यूनियन मुराद मेमण में चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं। कम्यूनिटी अलायंस के उम्मीदवारनि खे बिरादरियुनि जे तरफ़ां बरो ॻोठ में शानदार आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें सवनि जी तादाद में मौजिद ऐं बुज़ुर्गनि ज़ोरदार नारनि सां शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते चेयरमैन जो उम्मीदवार यूनिस AK ऐं वाइस चेयरमैन जो उम्मीदवार सदाम बलोच ख़िताब कंदे चयो त असां ख़िदमत जे जज़्बे सां मैदान में लथा आहियूं। असां बुनियादी मसइला हल कराइण आया आहियूं, जीअं यूनियन काउंसिल में धारियनि आबादकारी रोके सघूं, यूनियन काउंसिल जी हद में क़ाइम फैक्ट्रियुनि में मक़ामी नौजवाननि खे रोज़गार ॾियारे सघूं। उन्हनि वधीक चयो त गडाप टाउन में तरक़ियाती कमनि वसीले बुनियादी मसइलनि खे घटि करे सघूं। मलीर में नौजवान सियासी कारकुन जी रस्तारोक कई वञे। सियासत करणु असांजो जमहूरी हक़ आहे। मलीर जो नौजवान सुजाग आहे। हाणे मलीर तब्दील थिए पियो। अवाम 26 जुलाई ते जीत जे निशान ते ठपो हणी ठेकेदारी निज़ाम जो ख़ात्मो कंदी।